दुनिया मक्तल आहे। अयूब, मोहम्मद अयूब है। सरकार इहो हिन बाथरूम में पानी छो थो अचे? साईं असुल में छा आहे त मेन लाइन ख़राब थी वई, इन जे करे उहो पाइप बंदि कराए छॾियो आहे। जेका शइ ख़राब थींदी करे न उनखे ठाहिण में देरि न कंदा कयो। जेको सरकार जो हुकुम। हा, तव्हां हीअं कयो, तेसि ताईं तव्हां पंहिंजे कमरे जो वॉशरूम इस्तेमालु कयो। छो उहे महिमान जेके मायूं हुयूं उहे हली वियूं? साईं उहे त सुबुह जो सवेल ई हलियो वियूं। ठीकु आहे। कंहिंजे ख़ौफ़ में पंहिंजे वजूद खे लिकाइण ॾाढी घुट महसूस थींदी आहे। तूं त हिन घुटनि में बसि हिकिड़ी राति गुज़ारी आहे अलमास। हिकु राति छा, कॾहिं कॾहिं हिकु लम्हो बि ज़िंदगी जी ग़लतियुनि खे वाज़े करे थो छॾे। अलमास, जे माहौल में मां निकिती आहियां न, उते अलाए केतिरी छोकिरियुनि जी ज़िंदगी में एतिरियूं त तकलीफ़ूं आहिनि। उन्हनि जी पूरी ज़िंदगी हिकु डिघी राति जी महसूस थिए थी। अलमास, हाणे त मूंखे लॻंदो आहे त मुंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि सुबुह कोन थींदी। दिल जाए कर मरियम, दिल जाए कर। अदा, हिते अॻिते गाड़ी बीहारजो, थोरो साइड करे। क़ब्रिस्तान आहे, मां दुआ घुरी अचां थी। हवा ख़ैर त आहे? हाँ साईं, पेट्रोल में कचरो अची वियो, इन जे करे सेट कयोसि पिया। ॿियो शइ जी ज़रूरत त कोन्हे न? न साईं, बसि सेट करे वठोसि तव्हां सां। हे कंहिंजी गाॾी आहे? सरकार शाहपुर खां के मुसाफ़िर आया आहिनि, उन्हनि जी आहे। फिजा जी पंहिंजी गाड़ी लाए दे। हाँ, पर छो? तू लाए त दे। अच्छा, ही वठ। जरा तुम सॼी राति किथे हुआ? बाबा साईं, इन ॻाल्हि खां फ़र्क़ु कोन थो पए त मां राति किथे हुउमि, छो त मां मर्द आहियां। पर इन ॻाल्हि सां फ़र्क़ु ज़रूरु पए थो त तव्हांजी धीउ हिते रातुनि जो छा कंदी थी वते। छा चयो तूं? अमा, मूं फारसी में त नाहे ॻाल्हायो, जो अव्हां खे सम्झ में न अचे। मूंखे त सम्झ में नथो अचे त तूं ॻाल्हाए छा थो? बाबा साईं, तव्हां न घड़ीअ खे थोरो गौर सां ॾिसो, तव्हांखे सम्झ में अची वेंदो त मां छा थो चवां। तव्हांखे ख़बर आहे त हीअ घड़ी कंहिंजी आहे? इहा त फिज़ा जी आहे। हीअ घड़ी मुंहिंजी ज़ाल जी न, हीअ घड़ी तव्हांजी धीउ जी आहे, छो त मुंहिंजी ज़ाल जी घड़ी ही आहे।
बाबा साईं हिननि घड़ियुनि खे गौर सां ॾिसो। ही उहे ई घड़ियूं आहिनि जेके तव्हां पंहिंजी नुंहुं ऐं धीअ जे लाइ हिकु जहिड़ियूं लंडन मां आंदियूं। ऐं अम्मा, तव्हांखे त चङी तरह ख़बर आहे त घर में मौजूद मरियम जे सामान में इहा घड़ी न हुई। हू इहा घड़ी पाण सां गॾु खणी वई हुई। त पोइ ये तोखे किथां मिली मरियम जी घड़ी? अम्मा, इते ई हुई तव्हांजी धीउ पूरी राति। हू पंहिंजो चहिरो लिकाए मुसाफ़िर बणिजी असांजी औताक में महिमान थी रही। जलाल जलाल तूं छा पियो चवे? हा बाबा साईं, सही थो चवां। ऐं औताक जे ई कमरे मां मूंखे इहा घड़ी मिली आहे। इहो तो थी सघे। इहो ई थियो आहे बाबा साईं, इहो ई थियो आहे। तो त चयो त 2 ॾींहंनि में हुनखे फांसी अची वञे। अॼु 3 ॾींहं आहे ज़िंदा सलामत घुमंदो थो वरिते। इहो त मुंहिंजो अंदाज़ो हुयो। बाक़ी फाई जी तारीख़ मुक़ररु करणु मुंहिंजे वास जी ॻाल्हि न आहे। मुंहिंजो ख़्याल आहे त हाणे तुंहिंजी बि का ज़रूरत न आहे रही। बेकार बणिजी वियो आहे तूं हाणे मुंहिंजे लाइ। जेतिरे ताईं मथां फाई जी तारीख़ मुक़ररु नथी थिए, बाबा मां छा थो करे सघां? आख़िर इहा नई तारीख़ कॾहिं मुक़ररु थींदी? उनमें देरि न लॻंदी बाबा, पर इहो थी सघे थो त 2-4 ॾींहं लॻी वञनि। ऐं हिन मामूल जी कार्रवाईअ में जेकॾहिं न थोरी बि जांच पड़ताल थी ऐं तुंहिंजा बाला ऑफिसर जेकॾहिं काल कोठड़ी ताईं पहुता त पोइ सॼी फिल्म ॻिचीअ में पइजी वेंदी। अहिड़ो कुझु बि न थींदो ख़ान बाबा, तव्हां घबरायो न। ईअं थी बि सघे थो त पोइ मां छा कयां ख़ान बाबा? करणो खां त तूं घणो कुझु करे सघे थो। उनखे काल कोठड़ीअ में ख़तम करे ख़ुदकुशी जो बि रंग ॾेई सघे थो। इहो तव्हां छा चई रहिया आहियो ख़ान बाबा? करीम बख्श ख़ान बाबा बिल्कुलु सही थो चवई। हाणे घणी देरि हुनजो ज़िंदा रहणु तुंहिंजे लाइ बि ठीकु न आहे। पर अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखंदियूं न आहिनि ख़ान बाबा। किथे ईअं न थिए त मां ख़ुदि पाण मारियो वञा। तूं छा थो सम्झे करीम बख्श? त तूं ख़ान बाबा जो हुकुम न मञे, ज़िंदा रहंदे। हाणे त मूंखे यकीन थी वियो आहे त मां कॾहिं बि सरमत सां न मिली सघंदसि ऐं पंहिंजे मथे लॻल इल्ज़ामनि खां बि आजो न थी सघंदसि। तूं जहिड़ी बाहिम्मत छोकिरी बि मायूस थी सघे थी। जॾहिं उमेदनि जा तारा हिकु हिकु करे टुटी वेंदा आहिनि अलमास, त ज़िंदगी जा मुसाफ़िर उंधाई में बुॾी वेंदा आहिनि। पर तुंहिंजो सफ़र ख़तमु नाहे थियो। अञा त तोखे जुस्तजू ऐं तलाश वारो सफ़र त जारी रखिणो आहे। तोखे ख़बर आहे न अलमास त इन्हनि सभिनी रस्तनि ते मायूसियनि मुंहिंजो इस्तक़बाल कयो आहे। पर एतिरो जल्दी हथियार फिटी करणु इहा अक़लमंदी कोन्हे। ॿोलण सां त ख़ुदा बि मिली वेंदो आहे मरियम। हा, ख़ुदा त मिली वेंदो आहे, हिन लाइ त वॾो रहीम आहे। पर माण्हुनि जी का ख़बर कोन्हे। माण्हुनि जो साथ ख़तम थो थी वञे ऐं उहो वरी कॾहिं बि मिले नथो। मूंखे यकीन आहे अलमास, मुंहिंजे मुक़दर में वसल का को लम्हो कोन्हे। हीउ फ़ैसिलो तो पाण कीअं कयो मरियम? तोखे ख़बर आहे न अलमास त मां हिकु बंदि गिटीअ में बीठी आहियां। हिकु अहिड़ी गिटी जंहिंजो को बि दरवाज़ो कोन्हे ऐं हुन गिटीअ में बीठल हर इंसान जे हथ में पत्थर आहिनि जेको मूंखे मारणु चाहिनि था।
कर्ज जे बदले में पाजी भेण जो संग के गलत जगह ते करे चली। हाणे वरी जॾहिं भेण खे तकलीफ़ आई अथई त मूं वटि शिकायत खणी आयो आहे। छा कयां बाबा साईं, केॾां वञां, ॿियो कंहिं वटि तव्हां खणी वञां? ठीकु आहे, त पोइ ईअं था कयूं त मां छोकिरे जे वालदेन सां ॻाल्हायां, पोइ फ़ैसिले जी का तारीख़ हर खे था वठूं। जी बाबा साईं, वॾी महिरबानी तव्हां जी। बाबा साईं, अॼु जी टपाल तव्हां चेक कई? यार मामा दईव तूं को बादशाह माण्हू आहीं। जॾहिं मूं तोखे हिकिड़ी इजाज़त ॾेई छॾी आहे त हिननि वापारियुनि शातारियुनि जा कनि त तूं पाण पढ़ी छॾींदो कर। वञ काहिड़ी ॻाल्हि हुजे त मूंखे ॿुधाईंदो कर। बाबा साईं, हिकु ॿियो बि ख़त आहे मूं वटि। ॿियो ख़त? जी बाबा साईं, मूं टपालीअ वटि ॾिठो ऐं मां खणी आयुसि। बाबा साईं, उहो ख़त अदी गुलज़ार जे नाले ते हो, पर हाणे अदी गुलज़ार त हिन ॻोठ में आहे ई कोन। पोइ तो मूं ख़त छो वरितो? इन जे करे जो उन ख़त जे मथां जेका राइटिंग हुई उहा अदी गुलज़ार जे पुट सरमद जी हुई। छा? हाँ साईं, थी सघे थो मथां हुन में अव्हां जे का मतिलब जी ॻाल्हि हुजे। अच्छा, ख़त किथे आहे? पियो आहे बाबा साईं, खणी थो अचां। पंहिंजो पाण खे संभाल महरल सां। तुंहिंजो पुटु हरू भरू हुन वीचारे सरमद जे खून जो प्यासो थी वियो हो। हो बि त कंहिंजो पुटु हो, नुक़्तो ते वॾो बदनसीब हुयो, वॾो बदनसीब। हाणे तव्हां गुलज़ार खे ॿुधाए छॾियो। कहिड़ो फ़ाइदो? इहो ख़त 6 ॾींहंनि जो पहिरीं लिखियलु आहे। हुनजे पुट खे त 4 ॾींहं पहिरीं फांसी लॻी चुकी हूंदी। इहा ख़बर ॿुधंदे हुन वीचारी जे दिलि ते छा गुज़रंदो? पर बाबा साईं, हू इहा ख़बर ॿुधी घटि में घटि इंतज़ारु करण त छॾे ॾींदी। हाँ साईं, फिज़ा ठीक थी जाए। न गैर साल न बाबा साईं, मां त चवां थी ही जेको ख़त मरियम जे नाले ते लिखियलु आहे, ही ख़त तव्हां मरियम ॾे बि मोकिले छॾियो। घटि में घटि उहा बि हिनखे ॻोल्हण छॾे ॾींदी। हाँ साईं, फिज़ा सही थी चवे। न जेठा बाबा, हीअ का मामूली ॻाल्हि कान्हे। जो इहा ॻाल्हि ॿुधी आई ख़ामोश थी वञे। जेकॾहिं मरियम खे ख़बर पई न तो वरी वारसो क़तल ऐं थी सघे थो त हिते हली अचे। पोइ हुन बदनसीब खे हिते अचण ॾियो। हो हिते न ईंदी, केॾां वेंदी, केॾां वेंदी? न मेरे इंसान न, हिन वक़्तु हुनजो हिते अचणु नामुनासिबु आहे। हुन ते जलाल ॾाढो चढ़ियल आहे, हिते को नुक़सानु न करे विझे। त पोइ तूं ई जलाल खे ॿुधाए, ही सम्झाइसि। मुंहिंजी धीअ वीचारी अॻ में तकलीफ़ुनि जो शिकार आहे।
मतलब तो मुझे ये ईंदो आहे त मुझे पेट में मुझे ॿार आहे। तव्हांखे हाणे ज़मानत कोर्ट मां ई कराइणी पवंदी। तव्हां अलमास खे त चई ॾियो हू कोर्ट में अची वेंदी। मां नथी वञा ईअं। तव्हां जलव पवंदो। न नथी वञा। बाबा साईं मां हिन हक़ीक़त ते कोन थो मञा। ही सिर्फ़ हिकु कूड़ो लिखियल अफ़सानो आहे। बाबा मुझी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। को बि इंसान पंहिंजे मौत जो कूड़ो अफ़सानो न लिखंदो आहे। हुनजी माउ बि हुन सां हिन ड्रामे में शामिल आहे। ऐं बाबा साईं मां कंहिं बि सूरत में पंहिंजी कसम न टोड़ींदुसि। मूंखे जिथे बि नज़र आयो न मां हुन जीअरो कोन छॾींदुसि। मोहम्मद ज़हीर सरकार मूंखे मुंहिंजे छोकिरे ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि। ॾाढियूं तकलीफ़ूं कयो तूं हुनखे छदे ते मां ख़सा सम्झाया बल्कि प्यार मोहब्बत सां सम्झाया तो वधीक मूंखे ज़िद न ॾे। हाणे मूंखे वधीक इज़त अचण जी कुवत न रही आहे। मोहम्मद गरम खून आहे बाबा साईं, गरम खून। थोरो छॾियोसि, कावड़ लहेसि, थोरो थधो थिए। पर बाबा साईं शहर वञी इहा ॻाल्हि नंढी साइण खे न ॿुधाइजो ऐं न वरी उनखे हेॾां घुराइजो। मवज़ेवा बिल्कुल तो सही सोचनी, बिल्कुल सही। पर यार मारे छोकरी जी कावड़ अलाए कॾहिं न थी। कावड़ की लड़ा में केतिरो वक़्तु लॻंदो। बाबा खे पापा ॾाढो परेशान आहियां यार, ॾाढो परेशान आहियां। को भी न कैसा प्यार करे तो को भी न कंहिंखे चाहे। विख विख ते हिन प्यार जा दुश्मन दुनिया मक्तल आहे। दुनिया मक्तल आहे। दुनिया मक्तल आहे। मक्तल आहे। ओ साईं, ओ साईं, ओ बाबा साईं अॼु जो न्यूज़पेपर तव्हां पढ़ियो आहे? न बाबा थोड़ी देर पहिरीं मूं टेलीविजन ते ख़बरो ॾिठियूं आहिनि। बराबरि तो कॾहिं खां मुड़ुस वांगुरु अख़बारनि ते गौर करणु शुरू कयो आहे? बाबा साईं अख़बार घर में ईंदी आहे त माण्हू हिकु नज़र हुनखे ॾिसंदो आहे। त पोइ मूॾे इहा अख़बार छो खणी आई? हिन वीचारी तूं छो पिया नाराज़ थियो? न न महल निसा मां न ते छो नाराज़ थियसि। पर बाबा ने अख़बार में का ख़ासि ख़बर आहे छा? बाबा साईं ॿुधाए पुट कहिड़ी ख़बर आहे? बाबा साईं पुलिस मरियम खे अरेस्ट कयो आहे। मुंहिंजी धीअ थाणे में आहे?
जी उनखे लॉकअप कयो अथऊं। छा मुंहिंजी धीअ लॉकअप में आहे? महर निसा मूंखे अंदाज़ो न हो त हिदायत अहिड़ी गंदी हरकत कंदो। अहिड़ी जरत कीअं थिए? छा थी वियो साईं? जलाल किथे आहे? उहो त कल्ह खां कारे ॿाहिरि वियल आहे। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।